प्यार अमन था चायूं रे असी कोहिस्तानी आयूं रे। आया आसथिया में आरोचा बंभोर में पसी पहर पुनल जी ने सिर नेण ठरियाम गूंदर विसरियाम सुखन शाखूं कढियूं। मोहब्बत जो हथड़ो वधायूं था। नवाब नबील अहमद खान गबोल ऐं सरदार ज़ादा मलिक सिकंदर खान वॾेरो शहाबुद्दीन बुरफत जी दावत ते ॻोठ पठान खान बुरफत पहुता। बकोनी पंहिंजो था बचायूं रे, बकोनी पंहिंजो था बचायूं रे असी कोहिस्तानी आयूं रे। असी प्यार अमन था चायूं रे असी कोहिस्तानी आयूं रे। असी प्यार अमन था चायूं रे असी कोहिस्तानी आयूं रे। मुअज़्ज़ज़ मानवारनि महिमाननि जो बुरफत हाउस पहुचण ते बुरफत बिरादरीअ तरफ़ां शानदार इस्तक़बाल कयो वियो ऐं खेनि लूंगिन ऐं अजरकुनि जा तोहफ़ा पिणु पेश कया विया। वॾेरे शहाबुद्दीन बुरफत पारां मुअज़्ज़ज़ महिमाननि जो बुरफत हाउस पहुचण ते शुक्रियो अदा कयो वियो। जॾहिं कोई ईंदो आहे वठी कुर्ब हितां हू वेंदो आहे। पंहिंजी परथा पाण निभायूं रे, पंहिंजी परथा पाण निभायूं रे असी कोहिस्तानी आयूं रे। असी प्यार अमन था चायूं रे असी कोहिस्तानी आयूं। असी प्यार अमन था चायूं रे असी कोहिस्तानी आयूं रे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अॻवान नवाब नबील अहमद खान गबोल पंहिंजनि ख़्यालनि जो इज़हार कंदे चयो त असीं कोहिस्तानी माण्हू सदन खां वठी हिक ॿिए सां गॾु रहिया आहियूं ऐं अॻिते बि इनशाला इन ई मेठ मुहबत ऐं कुर्ब सां गॾु रहंदासीं। दाओ ऐं दरवात असांजा रनी कोट कर चात असांजा। दाओ ऐं दरवात असांजा रनी कोट कर चात असांजा। अचो माग पंहिंजा बचायूं रे, अचो माग पंहिंजा बचायूं रे असी कोहिस्तानी आयूं रे। असी प्यार अमन था चायूं रे असी कोहिस्तानी आयूं। असी प्यार मोहब्बत चायूं रे असी कोहिस्तानी आयूं रे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे नौजवान अॻवान सरदार ज़ादा मलिक सिकंदर खान नवाब नबील अहमद गबोल ऐं साणस गॾु आयल गबोल बिरादरी जे मोज़ीन जो शुक्रियो अदा कयो। हुन चयो तव्हांजा लख थोरा जिन असांखे असांजे तॾे ते अची मान बख़्शियो आहे। सरदार ज़ादा मलिक सिकंदर खान चयो त असीं नवाब नबील अहमद गबोल सां गॾिजी कोहिस्तानी माण्हुनि जी ख़िदमत करणु चाहियूं था। हुन मौक़े ते यूसी तौंग जे चेयरमैन मोहम्मद रहीम गबोल ॿिन्ही मुअज़्ज़ज़ शख़्सियतुनि खे टिके बारणु अचण जी दावत ॾिनी, जेका हुननि मौक़े ते ई क़बूल कंदे चयो त असीं टिके बारणु पहुची अॻिते जो लाहे अमल जोड़ींदासीं। हुन खां पोइ ॿई मुअज़्ज़ज़ महिमान कराचीअ रवाना थी विया। ख़ादम ख़ासकेली KK न्यूज़ बुरफत हाउस कराची। नूरुद्दीन चए ही मच कचारी सुहिणा अथई ही सच कचारी। नूरुद्दीन चए ही मच कचारी सुहिणा अथई ही सच कचारी। नूरुद्दीन चए ही मच कचारी सुहिणा अथई ही सच कचारी। मोहब्बत जा मेला मचायूं रे, मोहब्बत जा मेला मचायूं रे असी कोहिस्तानी आयूं रे। असी प्यार अमन था चायूं रे असी कोहिस्तानी आयूं रे।